रेडियो पाकिस्तान खैरपुर। योम यकजहती कश्मीर के हवाले से खुसूसी फीचर पेश करे तो वादी कश्मीर। कंप्यूटर रिकॉर्डिंग ने एडिटिंग समीउल्लाह शेख। रावी इरशाद जागीरानी ने अफसाना चन्ना। पेशकश कलीमुल्लाह शेख। वादी कश्मीर। कश्मीर है वादी कश्मीर है, वादी कश्मीर है, वादी कश्मीर। तुम्हें प्यार की जागीर, तुम्हें प्यार की जागीर है, वादी कश्मीर है, वादी कश्मीर है, वादी कश्मीर है, वादी कश्मीर। तुम्हें प्यार की जागीर, तुम्हें प्यार की जागीर कश्मीर है, वादी कश्मीर है, वादी कश्मीर है, वादी कश्मीर। कश्मीर जी जन्नत नज़ीर वादी अमाली जे दामन में 84,500 चौरस मीलन में फैलियल है। इन वादी जी आदमशुमारी 50 लाख माण्हू आहे। उन्हनि में 80 सैकड़ो मुसलमान आहिनि। क़दीम ज़माने में जॾहिं हिंदू राजा कश्मीर ते राज कंदा हुआ तॾहिं बि मुसलमान जी हिते घणाई हुई। उन करे क़याम पाकिस्तान खां अॻु में बि मुसलमाननि उन्हनि हिंदू राजाउनि खिलाफ़ अक्सर बग़ावत जो अलम बुलंद कयो। कश्मीर जूं सरहदूं माशरती मज़हबी रिवायतूं ऐं हालतूं पाकिस्तान सां मिलंदड़ ऐं ठहकंदड़ आहिनि। एतिरे ताईं त पाकिस्तान जा चुनाव झेलम ऐं सिंधु जहिड़ा वॾा दरिया बि कश्मीर जी वादीअ मां थींदा पाकिस्तान में पहुचनि था। मतिलब त पाकिस्तानी क़ौम सां कश्मीरी भाइरनि जा न ख़तम थियण जहिड़ा नाता ऐं रिश्ता आहिनि। इहो ई सबबु आहे त हू हर साल 5 फरवरी ते साणनि यकजहती ऐं पंहिंजाइप जो ॾींहुं मल्हाईंदा आहिनि। बरे सगीर जी विरासत वक़्तु अंग्रेज़ हुक्मरान सभिनी रियासतुनि खे इहो अख़्तियार ॾिनो हुयो त उहे हिंदुस्तान या पाकिस्तान सां इल्हाक़ पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ कनि। इन ई हवाले सां जेकी रियासतूं हिंदुस्तान सां लाॻापियल हुयूं ऐं जाग्राफी मज़हबी बुनियादुनि ते भारत सां वधीक वेझियूं ऐं क़रीब हुयूं, उन्हनि फितरी तौर ते हिंदुस्तान सां इल्हाक़ करण जो फ़ैसिलो करे वरितो। साॻे वक़्तु कश्मीर जो महाराजा बि जीअं त कटर हिंदू ख़्यालनि जो हुक्मरान हो, उन अवाम जे उमंगुनि ऐं मुफ़ादनि जो को बि ख़्यालु न कयो। 26 अक्टूबर 1947 ते इलाक़ जे दस्तावेज़ मथां सहियूं जीअं ई थियूं, उन ॾींहं खां कश्मीरी मुसलमाननि जी अक्सरियत इन फ़ैसिले ख़िलाफ़ बग़ावत ऐं मुखालफ़त शुरू करे ॾिनी ऐं ठाराह खे तस्लीम करण खां साफ़ इनकार करे छॾियो। मुसलमाननि खे ॾाढ ऐं जबर सां फ़ैसिले खे मञण लाइ हिंदू महाराजा पंहिंजे आकाउनि खे मदद लाइ फ़ौज मोकिलण जी दरख़्वास्त कई, जेका क़बूल कंदे कश्मीर में फ़ौज मोकिली वई। फितरी रद्द अमल तौर पाकिस्तान जे मुसलमान भाइरनि ख़ासि तौर ते क़बाइली इलाइक़नि जो अवाम पारां कश्मीरी मुसलमान भाइरनि सां मदद करण लाइ साणनि अमली साथ ॾिनो ऐं अहिड़ीअ रीति कश्मीर जी मौजूदा तक़सीम ऐं जदोजहद जी शुरूआत थी। भारत सिक्योरिटी काउंसिल जो दर खड़कायो ऐं इन जे नतीजे में हथियारबंद वेढ़ में ठापुर आई। उन वक़्त जे भारतीय वज़ीर आज़म नेहरूअ बैनुल अक़वामी बिरादरीअ खे इहो यकीन बि ॾियारियो हो त कश्मीरी अवाम जे फ़ैसिले जे ख़िलाफ़ संदसि हुकूमत को बि क़दम न खणंदी। साॻे ई वक़्तु अक़वामी मुतहिदा साफ़ तौर ते जंगबंदीअ जे हक़ में फ़ैसिलो ॾिनो ऐं हिंदुस्तानी हुकूमत खे तंबीह कई वई त अवामी राय जो एहतराम कयो वञे ऐं उते जे अवाम खे संदन मर्ज़ीअ मुताबिक़ बिना कंहिं ख़तरे या दबाव जे पंहिंजे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो करण जो हक़ ॾिनो वञे। तारीख़ शाहिद आहे त भारत पंहिंजूं इख़लाक़ी ऐं आइनी ज़िम्मेवारियूं निभाइण में नाकाम रहियो आहे।
ऐं कश्मीर ते क़ाबिज़ रहण लाइ अक़वाम मुतहिदा पारां पास थींदड़ हर करारदाद खे का बि अहमियत न ॾिनी आहे। इन ई सिलसिले में थींदड़ कोशिशुनि खां इनकार कंदे कश्मीरी अवाम जे ख़ुदि मुख़्तियारीअ वारे हक़ खां मुंहुं मोड़ींदो रहियो आहे। इन करे कश्मीर हिंदुस्तान जी विरासत खां वठी अॼु ताईं हल तलब मसइलो रहंदो पियो अचे। हालांकि इन ई सिलसिले में 28 जनवरी 1948 ते सिक्योरिटी काउंसिल पंहिंजे फ़ैसिले में जेकी 4 नुक़्ता वाज़े कया उन्हनि मुताबिक़ मुकमिल गैर जानिबदारीअ सां कश्मीरियुनि खां ख़ुदि मुख़्तियारी मुतलिक़ राय वरिती वञे, हिकु अबूरी इंतज़ामिया तश्कील ॾिनी वञे, कश्मीरियुनि खां अक़वाम मुतहिदा जी निगरानीअ में राय मालूम कई वञे ऐं भारतीय तोड़े पाकिस्तानी फ़ौजूं हिकदमि कश्मीर मां निकिरी वञनि जीअं का बि धुर रेफरेंडम ते असर अंदाज़ न थिए। अक़वाम मुतहिदा पारां ॾिनल 4 नुकाती तजवीज़ वारे फ़ैसिले जे आख़िरी 2 नुक़्तनि ते हिंदुस्तानी हुकूमत पारां अमल करण खां नाबरी वारी वई, जंहिं ते क़ाइद आज़म मोहम्मद अली जना सख़्त नाराज़गी जो इज़हार कंदे ऐलान कयो त जेकॾहिं हिंदुस्तान सां कंहिं बि क़िस्म जी नरमी कई वेंदी त असां कॉमनवेल्थ मां निकिरण ते गौर करे सघूं था। अहिड़ी सूरतहाल पैदा थियण करे 15 जनवरी 1948 खां 21 अप्रैल 1948 ताईं सिक्योरिटी काउंसिल पंहिंजो बहस जारी रखियो ऐं इन ई बहस जे नतीजे में आख़िरी ॾींहुं यानी 21 अप्रैल ते हिकु कमीशन जोड़ी वई जंहिं हिंदुस्तान जो दौरो करे ज़मीनी हक़ीक़तूं मालूम कयूं ऐं उन्हनि जी रोशनीअ में पंहिंजूं सिफ़ारिशूं पेश कयूं। उन्हनि सिफ़ारिशुनि जे नतीजे में अगस्त 1948 ऐं जनवरी 1949 वारियूं करारदारूं मंज़ूर थियूं। सिक्योरिटी काउंसिल जी मंज़ूर कयल करारदारुनि ते अमल करण लाइ 1948 खां 1953 ताईं अक़वाम मुतहिदा घणी सरगर्म रही ऐं कश्मीर मां हिंदुस्तानी फ़ौजूं बि इन ई दबाव जे करे निकितियूं। पर उन दौर जी तारीख़ मां इहो बि पतो पवे थो त हिंदुस्तानी हुकुमरान हर मुमकिन कोशिश कंदा रहिया त अक़वाम मुतहिदा पारां मढ़ियल पाबंदियुनि खां हिंदुस्तान खे आजो रखनि। इहो ई सबबु आहे त उन्हनि अक़वाम मुतहिदा जे ख़ासि एलची फ्रैंक ग्राहम सां कंहिं बि क़िस्म जो ताउन न कयो, जंहिंजो ज़िक्र हुन मार्च 1953 वारी संदसि जोड़ायल रिपोर्ट में बि कयो आहे। दरियावां दा धारा है, नीलम दा किनारा है, आजादी दा नारा है, गैरत दी है तनवीर, गैरत दी है तनवीर, वादी कश्मीर है, वादी कश्मीर है, वादी कश्मीर है, वादी कश्मीर। तुम्हें प्यार दी जागीर, तुम्हें प्यार दी जागीर, वादी कश्मीर है, वादी कश्मीर है, वादी कश्मीर है, वादी कश्मीर। कश्मीर जे ख़ुदि मुख़्तियारी वारे मामले ते अगस्त 1948 ऐं 5 जनवरी 1949 वारनि जंगबंदीअ जे हवाले सां पास कयल करारदादनि ऐं उन खां पोइ अक़वाम मुतहिदा पारां वरितल उपाउनि जी रूस हिमायत बि कई ऐं कंहिं बि मौक़े ते मुखालफ़त न कई ऐं नई वीटो कयो। इन दौरान दिसंबर 1952 खां जनवरी 1957 जे विच वारे अरसे दौरान कश्मीर जे मसइले ते बैनुल अक़वामी कोशिशूं कंहिं हद ताईं माठियूं रहियूं ऐं का बि हासिलात साम्हूं न आई। अलबत्ता ॿिन्ही मुल्कनि विच में ॻाल्हियूं जारी रहियूं ऐं जुलाई 1953 में हिंदुस्तानी वज़ीर आज़म नेहरू कराचीअ जो दौरो कयो ऐं अगस्त 1953 ते पाकिस्तानी वज़ीर आज़म मोहम्मद अली बोगरा दिल्लीअ जो दौरो कयो ऐं ॿिन्ही मुल्कनि पारां जेको गॾियल ऐलान जारी थियो उन में हिंदुस्तान इहो तस्लीम कयो त कश्मीर जो मसइलो उतां जे अवाम जे उमीदुनि उमंगुनि मुताबिक़ हल कयो वञे। हिंदुस्तानी हुकुमरान पंहिंजे रिवायतुनि मुताबिक़ उन गॾियल ऐलान तां बि फिरी विया ऐं मंझान जेके उमीदूं कश्मीरी अवाम खे हुयूं उहे पूरियूं न थी सघियूं। गॾियल ऐलान तां फिरी वञण खां पोइ हिंदुस्तानी अॻवाननि ॻाल्हियुनि खां चिटो इनकार करे छॾियो। अलबत्ता नेहरू ऐं मोहम्मद अली बोगरा जे विच में ख़तो किताबत जो हिकु डिघो सिलसिलो शुरू थी वियो, पर उहो बि हिंदुस्तानी होड़ सबबि बेकार ऐं बेसूद साबित थियो। 1957 में पाकिस्तान कश्मीर जो मसइलो वधीक सरगर्मीअ सां अक़वाम मुतहिदा में पेश कयो। साॻे साल में सिक्योरिटी काउंसिल मक़बूज़ा कश्मीर जे हथ ठोके असेंबलीअ जे पास कयल फ़ैसिले जंहिंमें कश्मीर खे हिंदुस्तान जो हिसो करार ॾिनो वियो हो
उहो रद्द करे छॾियो ऐं सिक्योरिटी काउंसिल पारां वक़्त ब वक़्त पास कयल ठहराउनि जी तौसीक़ कंदे उन्हनि जे मथां अमल दरामद जी रफ़्तार जो जाइज़ो वठण लाइ पंहिंजा बाख्तियार नुमाइंदा पिणु मुक़ररु कया। इन्हनि नुमाइंदनि जेकी तजवीज़ूं पेश कयूं उन्हनि मथां अमल करण खां हिंदुस्तान खुतो जवाब ॾेई छॾियो। होॾां 1958 में पाकिस्तान में फ़ौजी इनक़लाब आयो ऐं अयूब खान जी हुकूमत नहरे पाणीअ ते हिंदुस्तान सां फ़ैसिला कनि हिक हिकाणीअ लाइ कश्मीर जे मसइले ते का नई तजवीज़ पेश न कई। 1960 में वज़ीर आज़म नेहरूअ कराची जो दौरो कयो त उते बि कश्मीर जे हवाले सां का बि ॻाल्हि ॿोल न कई वई। अहिड़ी रीति 1962 ताईं वारनि हालतुनि जे करे इहो मसइलो मूड़ीअ जो शिकार रहियो। अहिड़ीअ तरह हिंदुस्तान ऐं चीन विच में अक्टूबर 1962 में सरहदी शिकताण थियण सबबि जंग लॻी। उन जंग गैर जानबदार रहण वारे शर्त ते पाकिस्तान हिकु भेरो ॿीहर कश्मीर वारे मसइले खे सरगर्म बणायो ऐं मसइले जे हल ते ज़ोर ॾिनो। पर हिंदुस्तान जीअं त दाइमी तौर ते मामले जे हल खां इनकारी रहियो ऐं हिंदुस्तानी क़यादत जी नीयत साफ़ न हुजण करे 1962 ऐं 1963 जे अरसे दौरान आला सतह ते 6 भेरा ॻाल्हियूं थियूं पर उहे बि कोई असर न ॾेखारे सकियूं। कश्मीर जे मसइले जो जमूद टोड़ण लाइ बहितर हालतूं तॾहिं बणियूं जॾहिं 1964 दौरान दरगाह हज़रत बल तां वार मुबारक चोरी थियण वारे वाक़े पूरे कश्मीर जे अवाम खे बेक़रार करे छॾियो ऐं अवाम बाग़ी थी सिविल नाफ़रमानीअ जी तहरीक शुरू करे ॾिनी। अप्रैल 1965 में ऋण कच्छ वारो वाक़ियो पेश आयो। इन ई अरसे दौरान यानी 1964 में पाकिस्तान जी दरख़्वास्त ते सिक्योरिटी काउंसिल पारां इजलास कोठायो वियो जीअं हालतुनि जी नज़ाकत खे परखे सघिजे। अहिड़ी तरह कश्मीर जो मसइलो बैनुल अक़वामी तौर वीचार हेठि अची वियो जंहिंखां पोइ हालतूं तेज़ीअ सां बिगड़ी वयूं। हिंदुस्तान ऐं पाकिस्तान विच में सेप्टेंबर 65 वारी जंग लॻी जंहिं करे मौक़े जो भरपूर फ़ाइदो वठंदे पाकिस्तान पारां कश्मीर जे मसइले जी पाइदार हल ते ज़ोर ॾिनो वियो जंहिं करे रूस जी टियाकड़ीअ में जनवरी 1966 में हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जे विच में ताशकंद मुआहिदो थियो ऐं सरहदुनि तां फ़ौजनि जी वापसी थी। पर 1966 खां 1972 ताईं इन मसइले ते का बि ख़ासि अॻभराई न थी सघी। इन ई अरसे दौरान यानी 1971 ईस्वी में हिंदुस्तान ऐं पाकिस्तान विच में जंग लॻी ऐं 1972 में शिमला मुआहिदो अमल में आयो जंहिंमें ॿिन्ही मुल्कनि जे सरबराहनि कश्मीर जो मसइलो हर सूरत में हल करण ते पाण में इतफ़ाक़ कयो। अरमाना दी मेहंदी है सोचा दी बुलंदी है बांधी वादी है तू हुस्न दी तस्वीर तू हुस्न दी तस्वीर वादिए कश्मीर है वादिए कश्मीर है वादिए कश्मीर है वादिए कश्मीर तुम्हें प्यार दी जागीर तुम्हें प्यार दी जागीर है वादिए कश्मीर है वादिए कश्मीर है वादिए कश्मीर है वादिए कश्मीर। तारीख़दाननि जो चवणु आहे त कश्मीर जे ड्रिघी हलचल में शिमला मुआहिदे सबबि अहम मुआहिदो मञियो वञे थो ऐं उन खां अॻु थियल मिड़नी कोशिशुनि खां हिन मुआहिदे जी अहमियत वधीक मञी वञे थी। बहरहाल कश्मीर जे मसइले ते हिंदुस्तान पाकिस्तान विच में अणगणियूं वहकूं थियण खां अलावा 3 जंगियूं बि लॻियूं तॾहिं ही मसइलो पंहिंजे जाइ ते मौजूद आहे ऐं कश्मीरी अॼु हिंदुस्तान जे ॾाढ ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ मुज़ामत करे रहिया आहिनि ऐं पाकिस्तान जी हुकूमत ऐं अवाम जो साणनि साथ हमेशा हमेशा गॾु रहंदो ऐं पंहिंजाइप ऐं यकजहतीअ वारे सफ़र में पंहिंजनि कश्मीरी भाइरनि सां साथ निभाइण जो अज़्म ऐं वलवलो घटि न थींदो बल्कि वक़्त जे हर आज़माइश ते पूरो रहंदो। उन खां अलावा हिंदुस्तान जे दानिशवरनि ऐं अवामी हलकनि पारां लाइन ऑफ कंट्रोल लाइन ऑफ पीस तौर क़बूल करण ॿिन्ही मुल्कनि विच में शाहराए दोस्तीअ जी तामीर ऐं हिक ॿिए खे पसंदीदा मुल्क तौर तस्लीम करण जे ॻाल्हियुनि खे अमली शक्ल ॾियण जी बि अहम ज़रूरत आहे जंहिंमें हिंदुस्तानी क़यादत जा रिवायती अंदाज़ ई रंडक बणियल आहिनि।
बहरहाल एतिरनि सारनि रंडकुनि ऐं पेचीदगियुनि जे बावजूद ॿिन्ही पासनि खां रहंदड़ कश्मीरियुनि इन ई उमीद जो दामन अञा हथां नाहे छॾियो ऐं संदन ख़्याल में उहो सुबुह बि परे कोन्हे जॾहिं कश्मीरी भाइर आज़ादीअ जी फिज़ाउनि में सुख जो साहु खणंदा ऐं मड़नी मसइलनि ऐं सताईंदड़ हालतुनि जो ख़ात्मो तमामु जल्द अची वेंदो। उहो वक़्तु परे नाहे जॾहिं कश्मीरी वादीअ जा मुस्लमान बिना ख़ौफ़ डप जे पंहिंजी धरतीअ जा हाकिम बणिजी वेंदा ऐं दुनिया जे नक्शे ते कश्मीर हिकु आज़ाद मुल्क तौरु पंहिंजी सुञाणप क़ाइमु करे वठंदो। पंहिंजनि कश्मीरी भाइरनि सां यकजहती ऐं भाइपीअ जे इज़हार तौरु पाकिस्तान हर साल 5 फरवरीअ खे कश्मीरियुनि सां यकजहतीअ जे ॾींहं तौरु मल्हाईंदो आहे ऐं हुकूमती तोड़े अवामी सतह ते इहो अज़म वरजायो वेंदो आहे त पाकिस्तानी हुकूमत ऐं अवाम कश्मीरियुनि सां गॾु गॾु आहे ऐं संदन मौक़िफ़ जी भरपूर ऐं गैर मशरूत हिमायत कई वञे थी। अॼोको ॾींहुं उन वरजाह जो ॾींहुं बि आहे त पाकिस्तानी अवाम जूं दिलियूं पंहिंजनि कश्मीरी भाइरनि जी दिलनि सां गॾु धड़की रहियूं आहिनि। अॼु सॼे मुल्क में आम मोकल आहे। मुल्क जे हर नंढे वॾे शहर में कश्मीरी मुस्लमान भाइरनि सां पंहिंजाइप ऐं यकजहतीअ लाइ मुज़ाहिरा कया वेंदा, जलसा थींदा ऐं तक़रीबूं मुनक़िद करण खां अलावा इंसानी हथनि जी ज़ंजीर ठाहे साणनि ॿधी ऐं भाइपीअ जो इज़हार कयो वेंदो। उहो ॾींहुं परे नाहे जो लखे कश्मीरियुनि पारां आज़ादीअ लाइ ॾिनल कुर्बानियूं रंग लाहींदियूं ऐं कश्मीरी मुस्लमान भारती ॾाढ खां सदाई लाइ निजात ऐं छुटकारो हासिल करे पंहिंजी मर्ज़ी ऐं मंशा मुताबिक़ पंहिंजी सियासी समाजी ऐं मज़हबी ज़िंदगी बसर कंदा। गैरत दी कहानी है, इज्जत दी निशानी है, आवा दी रवानी है, तकदीर उतारा दी तकदीर। वादिए कश्मीर है, वादिए कश्मीर है, वादिए कश्मीर है, वादिए कश्मीर। तुम्हें प्यार दी जागीर, तुम्हें प्यार दी जागीर। वादिए कश्मीर है, 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 वादिए कश्मीर। योम यकजहती कश्मीर जे हवाले सां ख़ुसूसी फीचर पेश कयो वियो वादीए कश्मीर। कंप्यूटर रिकॉर्डिंग ऐं एडिटिंग समीउल्लाह शेख। रावी हुआ इरशाद जागीरानी ऐं अफसाना चन्ना। ऐं हीअ पेशकश हुई प्रोड्यूसर कलीमुल्लाह शेख जी।